तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं। निगरान हुकूमत करप्शन जी शिकायतुनि बाद औकाफ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर अलीगुल संसराणी खे हटाए छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं त चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ SNGD ADG पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सबा, सिंध जी निगरान हुकूमत पारां करप्शन जी शिकायतुनि खां पोइ औकाफ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर अलीगुल संजराणी खे हटाए छॾियो आहे। इन सिलसिले में चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ SNGD तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। औकाफ खाते जे एडिशनल सेक्रेटरी मुमताज़ चन्ना खे जेको आहे नओं चीफ एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त अलीगुल संजराणी जे ख़िलाफ़ करप्शन जूं केतिरियूं ई शिकायतूं हुजण जे बावजूद बि उनखे अलीगुल संजराणी खे वरी CMIT जो जेको आहे उहो मेंबर बणायो वियो आहे। अलीगुल संजराणी जे ख़िलाफ़ एंटी करप्शन में जेका आहे उहा अलॻि सां इंक्वायरी हलंदड़ आहे। उनखां अलावा औकाफ खाते वटि बि केतिरियूं ई जेके आहिनि उहे शिकायतूं मौसूल थियूं। जॾहिं त अलीगुल संजराणी जे ख़िलाफ़ जेको आहे उहा दरगाहनि जी मरमत सूंह जे नाले ते बजट में वॾियूं रक़मूं ख़र्च ॾेखारण बावजूद इमारतनि जी हालत बहितर न थियण ऐं मनपसंद माण्हुनि खे जेको उहो ठीका ॾियण, अहिड़ी तरह करोड़े रुपयनि जी जेका उहा करप्शन जी निशानदेही थियण जे बावजूद बि उनखे CMIT जो जेको आहे उहो मेंबर बणायो वियो आहे। जॾहिं त CMIT जो कमु हूंदो आहे त बेक़ाइदियनि जे ख़िलाफ़ जेका उहा या करप्शन जे ख़िलाफ़ जेका हू जांच कंदा रहंदा आहिनि, पर करप्शन जी शिकायतुनि ते हटायल शख़्स खे जेको आहे उहो CMIT जो मेंबर बणायो वियो आहे ऐं इन मामले जी एंटी करप्शन में बि जेका उहा जांच हली रही आहे। सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।